खटी आयो खेर सां हो हवाली ओ मुंहिंजो खटी आयो खेर सां हो हवाली ओ जंहिंजा पेर पंज सेर ला हो हवाली ओ जंहिंजे बूथ में आ धूड़ ला हो हवाली ओ जंहिंजा वार बेकार ला हो हवाली न किना मिठल मुझे हवालीअ जी गिला न कर इहो मवाली किनो गांभर जो दॿो पंहिंजे पीउ जो ई न आहे तुंहिंजो वरी कीअं थियो मिठा मिठल सुञा किना परे ॾींदा मूंखे तो मां गुरबत ऐं सुञाई जी धप थी अचे मुंद मटिजंदी आहे वक़्त ते पर तुंहिंजे फिरण जो त को वक़्तु ई न आहे ईअं न कर चिलकणी मूंखां मुंहुं न मट दिल जो दर पट त कयो रूह रिहाड़ियूं असां ग़रीबनि खे बि का लिफ्ट कराए मुंहिंजे दिल जा ऐं दिल जी लिफ्ट जा दरवाजा ख़राब थी विया आहिनि तो लाइ खुलनि ई नथा अॻे त इहे दरवाजा मूं लाइ खुलंदा हुया हाणे अलाए छो लिफ्ट ई नथी कराए लिफ्ट बीमार थी पई आहे पेर में कंडो लॻो अथसि लिफ्ट में कांगूअ जो जिन घिरी वियो आहे सम्झई हलुड़ी बंदूक तुंहिंजो छकाओ इहो लिफ्ट में जिन कीअं घिरंदो जीअं लिफ्ट खे कंडो लॻंदो आहे हाणे हल था मूंखे बोर न कर मां पंहिंजे हवालीअ जी यादुनि में ग़रक़ थियण थी चाहियां हिकु ग़रीब जो ॿार ॿियो वरी इश्क मथे ते सवार हलुड़ी बंदूक तुंहिंजो पक्का ठर की सारा जीव्यान जान सारा ओड़ा पक्का ठर की सारा अड़ जीव्यान जान सारा गिली गिली खेरा थींदा अस्सलाम वालेकुम अबे वालेकुम सलाम यार हिला दिया तुम लोगों ने मवाली हाणे तबियत कीअं छा थो समझी इहो इन ख़ुशी में मरी वेंदो की न हवाली फिलहाल ठीक थी वियो है आई कराची वियो है कराची में गाड़ी वठण वियो है आई जे गाड़ी वठी दो पो मरी वेंदो पक्का तई त हवाली मरी वेंदो या मिड़े असां जी दिल खुश करण लाइ थो चवे बाबा हाणे हवाली पैसे वारो माण्हू है आई पंहिंजी मर्ज़ी जो मालिक है दिल कंदुसि त मरी वेंदो न त लावरपिंडी मां मोटी ईंदो न त सिधी ॻाल्हि आहे कुते जी क़बर ते त हलियो ई वेंदो अल्लाह कंदो त कुते जी क़बर नसीब थींदसि हा बाबा पैसो पैसो आहे पैसे वारे माण्हू जी मर्ज़ी आहे वणेसि त मरे न वणेसि त न मरे उहो मरी वञण न मां को मरी वादी जी ॻाल्हि पियो कयां सिंध में बि अहिड़ा त दामाग आहिनि जेके गोरख हेल ऐं ॿिए खे कुते जी क़बर वारो इलाइक़ो चवंदा आहिनि अच्छा कोहमरी शहर जी ॻाल्हि थो करे असां रे अजाए पिया ख़ुशि थियो अधा टोनी अंदर ई साड़े छॾी अधा नंढा जी अधा वॾा अच त हलूं अच अबे हिला दिया अबे इन लोगों ने भी बेवकूफ़ कहेंगे सोप सीरियल मशकरन जो गोट सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।